नाज़रीन, खाई वेझो ॻोठ बका मोहम्मद हालीपोटो जे गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल में साइंसी मेलो लगायो वियो, जिते स्कूल जे शागिर्दनि पारां नुमाइश लाइ मुख़्तलिफ़ मॉडल आंदा विया। रिपोर्ट कयो आहे अज़ीज़ हालीपोटो। खाई वेझो ॻोठ बका मोहम्मद हालीपोटो जे गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल में एक ॾींहुं लाइ साइंसी मेलो लगायो वियो, जिते स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां हथ सां मुख़्तलिफ़ मॉडल ठाहे नुमाइश लाइ आंदा विया। नुमाइश में रखियल मॉडलनि में गवर्नमेंट हाई स्कूल बका मोहम्मद हालीपोटो जो मॉडल, मर्द मुजाहिद शहीद अब्दुर्रहीम गिरोड़ी जी दरगाह जो मॉडल, कायदे आज़म मोहम्मद अली जना जो मकबरो, शाह फैसल मस्जिद, अछड़े थर जे कखावन घरनि जे मॉडलनि समेत इंसानी जिस्म, फिजिक्स, केमिस्ट्री, मैथ्स, बायोलॉजी समेत ॿिया केतिरा ई मॉडल नुमाइश लाइ आंदा विया। साइंसी मेले में उस्तादनि, शागिर्दनि, शहरियुनि, ॻोठाणनि, सियासी ऐं समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते आयल सीनियर उस्तादनि, सियासी ऐं समाजी माण्हुनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गवर्नमेंट हाई स्कूल बका हालीपोटो खिपरे जे हिकिड़े पोते पुरे इलाइक़े जो हिकिड़ो हाई स्कूल आहे, जंहिंमें हारियुनि, पौरतनि ऐं मज़दूरनि जा ॿार पढ़नि था। सच पुछो त इंतहाई ॾाढी ख़ुशी थी आहे जो ग़रीबनि, मिस्किननि जा ॿार जेके हारियुनि, पौरतनि जा ॿार, उन्हनि साइंसी मेले में, आर्ट मेले में इंतहाई ख़ूबसूरत मॉडल ठाहिया आहिनि। असां चाहियूं था त बहिराड़ी जे पोते पुरे इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जा साइंसी आर्ट मेला लॻंदा त असां इलाइक़े जे माण्हुनि खे मुफ़ीद ऐं बहितरीन फ़ाइदा ॾेई सघूं था ऐं ईंदड़ नस्ल जेको आहे उनखे वॾी ॼाण ऐं नॉलेज मिली सघे। सभ खां पहिरियों शुक्रगुज़ार आहियां आवाज़ टीवी वारनि जो असांजे नंढे प्रोग्राम में जेको शिरकत कई। बहिराड़ी में टैलेंट तमामु वधीक आहे, पर इन खे वाश करणु, इन खे उजागर करण जी ज़रूरत आहे। त असांजो जेको बहिराड़ी जो ॿार आहे उन में इहे जेके टेक्निक्स आहिनि ऐं असां जेको इस्तेमालु कयो आहे लो कॉस्ट मटीरियल, यानी अहिड़ो मटीरियल जंहिंमें या त बिल्कुलु फ्री जो हुजे या जेको लो कॉस्ट हुजे, उहो इन्हनि खे हिकिड़ो आइडिया ॾिनो त इन खे इस्तेमालु करे तव्हां इहे जेके शयूं ठाहियो, उन्हनि में अलहमदुलिल्लाह इन्हनि ॿारनि बहितरीन शयूं ठाहियूं। ऐं इंशाअल्लाह ताला इहे ई ॿार हूंदा आहिनि जेके मुल्क जा इंजीनियर बि थींदा आहिनि, मुल्क जा डॉक्टर बि थींदा आहिनि, पायलट बि थींदा आहिनि, फौज जा चीफ ऑफ आर्मी स्टाफ थींदा आहिनि। हिते ई ॿार बेसिक खां वेंदो आहे। हीउ बेसिक स्कूल हो, तमामु पुराणो स्कूल हो, उन्हनि माण्हुनि जी वॾी ख़िदमत हुई जेको तबाह थी चुको। ऐं इंशाअल्लाह ताला असां अरबाब खे वठी आया आहियूं, नई अपॉइंटमेंट है सिंध गवर्नमेंट जो, ये तमामु भलो कमु है जेको मेरिट ते उस्ताद आया आहिनि ऐं इलाइक़े जा ई उस्ताद आहिनि ऐं उहे इंशाअल्लाह ताला ख़िदमत कंदा ऐं इंशाअल्लाह ताला हीउ टैलेंट तव्हां ॾिसो, तमामु सुठे में सुठो स्कूल सांगड़ ज़िले जो थींदो इंशाअल्लाह। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त अहिड़े क़िस्म जा साइंसी मेला सॼी सिंध में ख़ासि करे बहिराड़ियुनि जे स्कूलनि में लॻाया वञनि, जीअं बहिराड़ी जे शागिर्दनि जो लिकियल टैलेंट ज़ाहिर थिए। कैमरामैन घनश्याम खत्री सां गॾु अब्दुल अज़ीज़ हालीपोटो, आवाज़ न्यूज़ खाई।